अस्सलाम वालेकुम जी। अॻे में जेके वीडियो असां पेश कया उन में रूल ऑफ स्पेलिंग उन के पाण अॻिते हलाईंदासीं। रूल ऑफ स्पेलिंग में if any word have gh and any vowel before gh, that g will silent। जेकॾहिं कंहिं बि वर्ड में असांखे gh मिले थो ऐं उन खां अॻु में को बि ॿियो वाविल आहे त उन खां पोयां जेको टी अचे थो त वाविल खां पोयां gh जेको अचे थो सो असां वटि जी सिर्फ़ु ख़ामोश थी वेंदो। दैट जी विल साइलेंट। हिते असां वटि जी ख़ामोश पियो अचे। जेकर पाण स्पेल लिखूं था HIGH हाय, हाय पाण जी कोन उचारींदा आहियूं, सिर्फ़ु हाय पढ़ंदा आहियूं। जी राइट, राइट के जी गुम थी वेंदी, सिर्फ़ु राइट आयो। फ्लाइट अहिड़े नमूने सां काफ़ी सारा असांखे लफ़्ज़ मिलनि था जिन में असांखे जी जो उचार कोन थो पढ़ायो वञे। इन खां अॻियां पाण हलूं था if any word have between OU and D is L, that L will silence। जेकॾहिं असां में को बि अहिड़ो लफ़्ज़ मिले थो जंहिंमें OU आहे ऐं उन खां पोइ L आहे ऐं उन खां पोइ आख़िर में D आहे, इन हालतुनि में असांजो जेको L जो जेको आवाज़ आहे सो उचार जेको आहे सो ख़ामोश थी वेंदो। जेकॾहिं पाण को पढ़ूं था, कुल पढ़ूं था, शुड पढ़ूं था, बुड पढ़ूं था, के बेड़ा काफ़ी सारा लफ़्ज़ असांखे मिलनि था जिन में असांखे ही स्पेलिंग में असांखे ही वर्ड्स मिलनि, लेटर्स मिलनि था, जंहिं करे OU जे अचण अॻु में अचण खां पोइ L जो आवाज़ ख़ामोश थी वञे थो। कुड आहे, शुड आहे, ॿिया काफ़ी सारा अहिड़ा असांखे वर्ड्स पढ़ण लाइ मिलनि था जिन में असांजा लेटर जेके आहिनि से साइलेंट थी वञनि था। अॻियां अचूं था if any word in between, जेकॾहिं के लफ़्ज़ जे विच में A ऐं F जे विच में जेकॾहिं L अचे थो त L छा थी वञे थो, L विल साइलेंट, L ख़ामोश थी वञे थो। हाणे जे असां हाफ लिखूं था, हाफ लिखूं त स्पेल पूरी था पर उचारियूं हाफ L ख़ामोश थी वञे थो। ऐं काफ जेकॾहिं आहे काफ में L त ॾियूं था स्पेलिंग में पर पढ़ण में असांखे काफ अचे थो। इन लाइ असांजे के अहिड़ा लफ़्ज़ जेके आहिनि मिलनि था जेके असांखे कुझु लेटर असांजा उन में साइलेंट थी वञनि था। उन जो रीज़न इहो आहे त जेकॾहिं कंहिं बि लेटर जे अॻु में को अची वञे थो, वाविल अची वञे थो या अहिड़ा लफ़्ज़ अची वञनि था, लफ़्ज़ में लेटर अची वञनि था जेके असांखे उचारबा कोन, लिखंदासीं सही पर उनखे असां पढ़ंदासीं कोन, उन्हनि खे साइलेंट लेटर चइबो आहे। हाणे इहो असांजी वीडियो खे तव्हां लाइक करियो, शेयर बि घणे करियो, सब्सक्राइब करियो ऐं असांखे को कमेंट बि ॾियो, तव्हांजी महिरबानी थींदी।